बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 6 जून ते कराची में थींदड़ सिंध जे ज़मीनुनि खे खपाइण जे हवाले सां पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरे खे जिते पुरतशद्दुद बणायो वियो, जमीयत उलमा इस्लाम पुरअमन मुज़ाहिरे खे पुरतशद्दुद बणाइण जी बि मज़म्मत कई ऐं जलाओ ऐं घेराव जी बि मज़म्मत कई। लेकिन उन जे नतीजे में सिंध जे क़ौम परस्त लीडरशिप ते बग़ावत जा मुक़दमा, क़ौम परस्त कारकुननि ते बग़ावत जा मुक़दमा ऐं उन सां गॾोगॾु सिंध जे मोभी ऐं अरडे पुट शहीद बशीर ख़ान क़ुरैशी जे फर्ज़ंद मुंहिंजे भाउ सनान ख़ान क़ुरैशीअ खे 2 ॾींहनि खां लापता करणु मां सम्झां थो त इज़हार आज़ादी जूं बि धॼियूं उॾाइण जे मुतरादिफ़ आहे, त सिंध जे हक़नि जे लाइ आवाज़ उथाइण वारनि खे अखियूं ॾेखारण जे मुतरादिफ़ आहे त आईंदा कोई धरतीअ जे बारे में आवाज़ न उथारे सघे। मां मुतालबो करियां थो त फौरी तौर ते मुंहिंजे भाउ सनान ख़ान क़ुरैशीअ खे बाज़ियाब करायो वञे, आज़ाद कयो वञे, ज़ाहिर कयो वञे ऐं जेकॾहिं उन जे मथां को जुर्म आहे त उनखे कोर्ट में पेश करे ऐं वकीलनि जे थ्रू पंहिंजो केस वेहण जो मौक़ो फ़राहम कयो वञे। मां सिंध हुकूमत सां बि राब्तो कयो अथमि, सिंध हुकूमत जे चंद वज़ीरनि सां बि मुंहिंजी गुफ़्तगू थी आहे, सिंध पुलिस जे सरबराह IG सिंध सां बि राब्तो थियो आहे। जेकॾहिं सनान ख़ान क़ुरैशीअ खे आज़ाद नथो कयो वञे ऐं सिंध हुकूमत इहो सम्झे थी त अहिड़नि गिरफ़्तारियुनि सां आईंदा कोई धरतीअ जो आवाज़ न उथारे सघंदो त उहे अहमकनि जे जन्नत में रहनि था। सिंध पंहिंजनि मोभी पुटनि जो केस वहण बि ॼाणे थी त सिंध धरती जो केस वहण बि ॼाणे थी ऐं हर तरह जे एहतजाज जो हक़ बि सिंध महफ़ूज़ रखे थी। मां उमीद करियां थो त फौरी तौर ते सिंध हुकूमत बशीर ख़ान जे फर्ज़ंद सनान ख़ान खे ज़ाहिर कंदी, जेकॾहिं को केस आहे त अदालत में पेश कंदी ऐं इन में सिंध हुकूमत कंहिं बि क़िस्म जी सुस्ती न बरतींदी।